सांगड़ जे रहवासी मोहम्मद साले खासकेली बासरन पारां कब्ज़ो कयल ज़मीन वापस ॾियारण जी अपील कई आहे। जामशोरी प्रेस क्लब में धाईंदे मोहम्मद साले ॿुधायो त जाम नवाज़ अली तालके में संदसि अबाणी 31 एकड़ ज़रई ज़मीन ते बासर जाम साजिद ऐं जाम माजिद हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वरितो आहे। हुन चयो त जवाबदारनि तरफ़ां खेसि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अॻु बि संदसि पुट खे खंबे तशदुद जो निशानो बणायो वियो। नोटिस उमाणियो ऐं ऑफिस में वियो आहे ऐं उते जाम साहब आयो आहे, असांखे चयो आहे त सेल्फ सर्टिफिकेट कढाए ॾियो। असां जेॾीमहिल हुनखे कार्ड ॾिना आहिनि ॿाहिरि असांखे विहारे धमकियूं ॾिनियूं, जेकॾहिं तव्हां मुंहिंजो सेल्फ सर्टिफिकेट रोकरायो आहे त आउं तव्हांखे कोन छॾींदुसि। हीअ ज़मीन मूं वटि आहे, मुंहिंजे कब्ज़े में आहे ऐं कानून जे कहिड़े तूं दर ते हलियो वञु, पर आउं तव्हां खां इहो सेल्फ सर्टिफिकेट वठी रहंदुसि। ॻोठाणे मुताबिक़ त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।